कुदरत तरफ़ां पैदा कयल हर शइ में इंसान लाइ फ़ाइदा हूंदा आहिनि। शर्त इहो आहे त उन्हनि खे मख़सूस मिक़दार ऐं तरीक़ेकार सां ई इस्तेमालु कयो वञे। वणनि, ॿूटनि ऐं उन्हनि जे पननि जा बि सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा हुजनि था, जंहिंजो इस्तेमालु माण्हूअ खे मुख़्तलिफ़ मसइलनि खां महफ़ूज़ रखण सां गॾु उन्हनि मां जिंद छॾाइण में बि वॾो मददगार हूंदो आहे। अहिड़े ई हवाले सां कड़ीअ पननि जो इस्तेमालु हूअं त खाधनि में ख़ुशबू आणण जे लाइ कयो वेंदो आहे, पर उन्हनि जा सिहत लाइ बि अनोखा फ़ाइदा हूंदा आहिनि, जिन बाबति शायदि ई कंहिंखे ख़बर हुजे। कड़ी पननि जो इस्तेमालु दिलि जी बीमारियुनि खां बचाईंदो आहे। जर्नल ऑफ चीनी मेडिसिन जी हिक तहक़ीक़ में चयो वियो आहे त कड़ीअ जा पन रत में कोलेस्ट्रोल जी सतह ते ज़ाब्तो आणींदा आहिनि ऐं कोलेस्ट्रोल खे ऑक्सीडेंट थियण खां बचाईंदा आहिनि। कड़ी जे पननि में कार्मीनेटो जुज़ जो घणो मिक़दार हूंदो आहे, जंहिंजे करे उहे बदहज़मीअ जो शिकार माण्हुनि जे लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद हुजनि था। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त कड़ीअ जा पन कब्ज़ीअ जो बहितरीन इलाज आहिनि, जेके मादे खे बरक़रार पिणु रखनि था। वॾी ॻाल्हि इहा आहे त कड़ीअ जे पननि सां छणंदड़ वारनि जो इलाज बि करे सघिजे थो, छो त उन्हनि में विटामिन सी, फास्फोरस, आयरन ऐं कैल्शियम जो झझो मिक़दार हूंदो आहे, जेको वारनि जी वाध वेझ लाइ इंतिहाई ज़रूरी ऐं फ़ाइदेमंद हुजे थो। उन खां सवाइ कड़ीअ जे पननि में आयरन ऐं फोलिक एसिड जो पिणु झझो मिक़दार हुजे थो, जंहिंजे करे उहे रत जी बीमारी एनीमिया जो पिणु बहितरीन इलाज आहिनि। एनीमिया जो मर्ज़ जिस्म में रत ऐं आयरन जी खोट ऐं उन्हनि खे जज़ब करण जी सलाहियत में घटिताई जे करे थिए थो, जॾहिं त कड़ीअ जे पननि में मौजूदु फोलिक एसिड आयरन खे जिस्म में जज़ब करण में मदद ॾींदा आहिनि ऐं वधीक आयरन ठाहींदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk